पे? अल्लाह छा अथसि साइण, लोक सॼो निंड में, हूअ जाग में। मल्हार जो अखियूं थी वञनि न त पोइ साइण। सालिहा, मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं मां पुछंदी कर। साइण, राति त वॼाइण खां 6 करे छॾियईं। मूं भायो कि जहिड़ो हाण वठो कि वठो। रात अख कोन लगी है कंहिंजी? बस बांग तोड़ी पे पावा होगा। मूं ॿुधा पे। अल्लाह छा अथसि साइण, लोक सॼो निंड में, हूअ जाग में। मल्हार जो अखियूं थी वञनि न त पोइ साइण। सालिहा, मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं मां पुछंदी कर। राति त वॼाइण खां 6 करे छॾियईं। मूं भायो जहिड़ो हाण वठो कि वठो। हाणे दुकार करी सूमल की दुआ सा आई सूमल सा गॾु मूमल भी दुआ करी हुई। हलड़ी हल कुड़ी तो कोई हेकली जणी दुआ करी हुई छा। हाणे वसकारा थींदा ऐं मोर पंहिंजूं ढेलूं वठी वेंदा। अमीर कीअं मथा चुए तो वसंत खे मींहं जी खुशबू विसरी वई आहे। ये प्रीं जे अचण जा पसण खे खेची न पवंदा आहिनि अमीर। वरी कहिड़ा प्रीं ॾिठई ॾिठई ये तूं डिॼ न
हिन उम्र में भव मक ये पंहिंजो प्रींदो उतर खाईंदो आहे कॾहिं कॾहिं त काठे ला अचे कारा वेच करे अची लहंदो आहे आहे त चङो भलो न ए अधी वेठी असां यार जो ॻाल्हियूं सुन ए मींहं खे थो चए पिरी मींहं खे बस ककर तो ॾिसे त बस पोइ जहिड़ो करे हौसले मां निकिरियो वञे बिलाले सा प्यार गोरी जवां चिरंकी ये चिरंकी रो बिलाले सा प्यार गोरी जवां चिरंकी ॾिठई खमीसे जी मां वो मोर हींअर ई बनी में वञी बीठो ॻाए पियो ॾिस तोरो भाणजो आहे न अॼु मींहुं ॾिसे तो अॼु खता जो अॼु खता भॼो न वञे न ए अधी मुड़स जी तो हूंदी आहे हिकिड़ी बनी ॿी बनी आहे छोकरो टपियो पियो बाबू तूं मथां ॿाहिरि निकिरी ए तपन टांडा पिया तो ते ॿारनि सुमिरो सद को सुमिरो ए अब्बा ए ॾिसो ए छोकरो को ॾाढो न ये पुट खमीसा न वञे तो के तप आहे छोकरे खे ॾिसो मींहुं ॾिसंदा आहियो न त डोड़ी पवंदा नेठ मल्हार जो जिद पूरो थियो उब होड छडी बेली बसंद वाह फिरी भी वनी हो ही दिस ही ककर की ना कुंडला भगा जा वने हमीर उन पासे तो वसंदो न ये उन पासे उठो तो गुजारो छो पांजो टुकड़ो तो वरी भी उन्यारे उन्यारो रहो ना इए मचो हमीर ढट न उठो तो घोड़ियो वट तो वसे न यार
वसंत ही ॾिस इन्हनि ककरनि जी का उन दंग खां परे पासे नहीं कीअं थो भाई हो ओ ये ॾिस हो हो साईं साईं हाँ साईं वॾे दवाऊं घुरायूं आहिनि कढी ॾे संदरा किथे तो ख़बर ही कोने कंहिं शइ जी ख़बर कोने त किथे रखी लाइन मूंखे कोने ख़बर तूं ॼाण भवो ॼाणे ए मोई नंढड़की के काती हणी को न था अन्या पी रड़े अदी मानी पकी है हाँ पक्कियूं पयूं आहिनि सोक अची खा अरे मां तोखे अॼु थियो गुज़ारो आहे हा चवंदो हो जेको मुंहुं मां ॻाल्हाए तंहिंजे मुंहं में हथु विझिजे। अरे तो ॿियो छा पिए चई साईं छॾियो हिन ॻाल्हि खे छा ॿुधायांव चईं पे त तुंहिंजो साहब अचे त छा उको मरी वञे त छा पर छेलो कोन ॾींदुसि ऐं तो वेठे हुनजो मुंहुं ॾिठो वाह हे सुमार खां न वाह साईं मूं में गैरत घणी आहे हाँ छा करियां चनेसर शाह जो अखियूं आॾे अची वियो न त खोहे गोड़ू कुकुड़ करे छॾियां सां असल बादशाह आहिनि चनेसर छा वरी कहिड़ो थधि पेटू हूंदो अहिड़नि वारनि खे जेके पंहिंजी वर्दी जो ध्यानु नथा कनि से हुननि जे पटके जो कहिड़ो ध्यानु कंदा हूंदा। हाणे जमादार सुमार तूं बि ॼा हूंदे त काके हलाए रखे मिठाई विराई हूंदी वर्दी हलाए कंहिं पारां ईअं थई आहे तोखां वधीक त हिकिड़े सिपाही खे ख़बर आहे त मुल्क में ॾुकार सां गॾु ॿियो छा पियो वहे ऐं वापरे। बराबरि साईं साईं भूं टपी आहे त माण्हुनि जा दिमाग़ बि विया आहिनि टपी सो कुझु अखि पटे हलणो पवंदो। अरे टिको न लॻाए हिन वर्दीअ ते जंहिंजी ॼमाण हिननि छोरनि जी ॼमाण खां वॾी आहे। बराबरि साईं चङो पोइ ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। छुटा आहियो साईं असल जी भुरा तिना करे छॾींदोसांसि हा जी साईं जी 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 साईं जी 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 ए साईं हिते त कारो काल आहे जी साईं आसी हा कसक वारी बनी त वञी बची आहे ऐसे बेरेज वारो टुकुर न हुजे हा त बसि हा जी जी साईं जी 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 हा अड़े साईं इमदाद जी ज़रूरत कंहिंखे कान्हे का साईं जेॾा उठ तेॾा लोॾा जी साईं ऐसे इन्हनि माण्हुनि जो त पेट भरजो ई कोन्हे ऐसे खाईंदा बि पिया रड़ियूं बि पिया कंदा जी साईं हा जी साईं जी 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 साईं साईं महिरबानी 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 ॿियो ख़बर हमरा बो तो सरकार साईं नंढे अचण खां असुर नाबरी वारे छॾी। नेठे छा त चई बस सरकार साईं रावल बि आहे बादशाह माण्हू कॾहिं भरी में कॾहिं भाकुर में। अरे बाबा कुझु त चयो हूंदई को बहानो त कयो हूंदई बस साईं इहो त इम्तिहान आहे न पढ़ाई घणी आहे स्कूल खुलियल आहिनि। मंजरा जी सरकार ए छोरो किथे अटकियो त कोन्हे को वला हलन सरकार लगी तो भला भली पई आहे घोर वञे सरकार।
ठीक है, ठीक है। माण्हुनि खे रूह अखियुनि में ओजाग ऐं निहारियूं वञी बचियूं आहिनि। असलम, काल क्लास में रावल अजीब सवाल कयो हो ना? हाँ असलम, जे माण्हू जो नालो वजी ग़रीब हुजे रावल, उनखे अॻितो पुछे ज़िंदगी मुतलिक़ अहिड़ा सवाल करे। नाहिद कीअं? जिंदगी जी गंढ शायद सवालनि जी आङुरियुनि सां खोले सघे। पर मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा सवाल उन गंढ खे वधीक मुंझाइनि था। साईं छोरे सफ़ा जवाब ॾेई छॾियो। कंहिं? साईं वसंत वारे भाणे जो मोर। मोर? छा त चई त मूंखां चने सर साईं जो उठ जो वलर नारे काहे कोन वञो थींदो। ए हिते कहते वेठो पहरो ॾियो जो उठियूं काहे कोन वेंदो। ॾिसो साईं छोरे जा कम। मंदा जी सरकार। सुभाणे बसंत खे त घुराए वठिजांइ। जी सरकार, घोर वञा। जिंदगी कंहिं खूनी देव राकास जी ॾिनल शर्तिया गुजारत थी लॻे, जेका न भॼण जी सूरत में उन वहशीअ जे रहम करम ते छॾणी पवे थी। पर गुजारत भॼण खां पोइ उहो राकास अव्हां जे रहम करम ते छॾियल आहे। अजीब शख्स, अजीब ॻाल्हि। हाँ इंदिरा। साईं ही तपो जेको आहे सो पंहिंजो आहे। हाँ ही टुकड़ो? साईं ही टुकड़ो भी समझो त पंहिंजो ई आहे। हाँ ये जो न मेंदरा मतारा। जी साईं। बाबा तपेदार वरियो? साईं तपेदार ॿाहिरि के माण्हू सां पियो ॻाल्हाए। चओ तूं हल। साईं वसंत आयो आहे। अरे वो अंधो ही जा जो एतिरी देर कोन पियो ॿुधाई। हल सर करीस। बादशाही जो ख़ैर सरकार। वे 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 वसंत। जी साईं। यो ही घणनि पुरनि खां वठी मुंहिंजे ॻोठ में वेठा हो वसंत। कुर्बान वञा नाले तां अबन ॾाॾनि जूं हॾियूं विते आहिनि साईं। माना के मुंहिंजे पड़ ॾाॾे खान बहादुर गाजन बादशाह खां वठी। हाँ सरकार। अबे मरहूम जो निमक बि अव्हांजे पेट में आहे ईअं न? हाँ साईं। मरहूम दादल खान उन मरहूम जी त ॻाल्हि बि हुई। बादशाह माण्हू हो साईं, बादशाह माण्हू। चने सर छा अव्हांजो नौकर आहे ईअं न? कुर्बान वञा कहिड़ियूं था ॻाल्हियूं करियो सरकार। तूं असांजो अबो अम्मा, असांजे अखियुनि जो नूर, असांजे सिर जो साईं। आऊं सिर जो साईं आहियां, तॾहिं था लड़ लड़ कयो, खुतो जवाब ॾियो। सरकार ॻाल्हि त खुले न, गुजारतुनि में त न ॻाल्हायो न बादशाह। वसंत आऊं सिधो सो माण्हू आहियां। सिधी काठीअ में जेकॾहिं कंडा न हूंदा आहिनि त खुतूं ऐं अंगूं थियूं आहिनि। अड़े इहो तो वारो भाण जुमूर कॾहिं खां चङो मुड़ुसु थियो आहे जो जवाब छो ॾिए मूंखे त उठियूं काहे नारे कोन वियो थींदो। पर साईं। पर साईं छा? छोरे जे कंध में किली लॻल आहे, सिधो करे छॾीसि, न त मुंहिंजा हथ बि हथोड़े जरा आहिनि। चूंदो साईं, मथो हणंदुसि, पर हुनजो मथो फाड़ण खां त रहियुसि न साईं। तूं छा मथो फाड़ींदेसि? खैर खैर समझाए छॾियुसि, समझाईसि। सरकार जे ही महीनो छॾियो त को साईं ग़रीब माण्हू घर में कुनू भरियो पियो आहे। भाया त ॿार लाहे वठां इन ई महीने। ॿार लाहिण बि तोखे हाणे यादि आयो आहे? माण्हू था बुख मरनि, तव्हांखे शादियुनि जी लॻी आहे। ए सरकार ग़रीब माण्हू न्याणियुनि जूं शादियूं कहिड़ियूं लाॾे कोन्हे थींदियूं, बसि पाण तां लोक जी खिल लाहिणी थी। चङो चङो, इन ॻाल्हि खे बि पोइ ॾिसंदासीं। तूं हल।
मोर खे मुझे मोकल जाई। हाज़िर साईं। हल। सलाम वालेकुम। बतारा साईं जा बेइंसाफ़ है। ए सॼे ॻोठ में ॿियो को माण्हू ई कोन मिलियो जो मोरे खे मोकिले। सोजी ये वॾा माण्हू पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहिनि, पर तुंहिंजी मुंहिंजी मर्ज़ी बि उन्हनि जे हथ वस आहे। है तो पोइ चई सा न त ही महीनो छोकर खे छॾ। तूं त वेठी अकुल खे डचियूं हणी चयमि त उन्हनि माण्हुनि अॻियां पंहिंजी कोन थी हले। छा आहे मामा? मोर अबा तोखे साईं सॾायो वञे। मामा तूं बि त वियो आहे न? हा, मूंखे लूंगी पाराए रवानो कयो अथव। पोइ मूंखे बि अहिड़ो पटको ॿधाए रवानो कंदो? मामा पाण खां साईं ॾांहुं कोन वियो थींदो। मोर अबा मूंखे लाचार कोन्हे लॻो जो आऊं टे महीना हर कंहिं वेड़े पे साईं जी उठ निपटा रोलंदो वतां। पर तॾहिं बि साईं घुरायो आहे, वञी त ॾिस। चए न त कोन बि ॾिस। न वञ न वञ, विझाए मुंहिंजे मथे में वारी, कराए मूंखे बेइज़तो। अरे तोखे गुज़ारो आहे। अॻे कहिड़ो वठी साईं पाण खे फुलनि में तोड़े। मामा साह साईं जे वस में कोन्हे जो कढी छॾींदो। साह हथ में कोन्हे त ठहियो, पर हथ त घणेई ॾिघा आहिनि न। अरे छो अची फिटी अथई, छो अची मागी खयो अथई जो थोड़ा के तो मथो हणिए। चैम तो साईं जो नौकर कोन आहियां, नको साईं खां वेरो वठी था खाऊं। साईं जूं मूंखां सवा उठी मरी वञे त ओकी मरी वञनि, आऊं कोन विधसि। रुगो रहो वञी बचियो आहे। ॿियो भला पंजनि भागनि में आहे गुजारो न राय सिवा। सुमल यादि न आहे नंढी हूंदे पाण सां संजाब खो त ईंदी हुई। हा वीचारी संजाब, हू त जहिड़ो कर हींअर बि खूब मंझाए। संजा खे बि माड़ी ते वेठे वरे लंघी विया आहिनि। हाड़ी अदी जीवन जी साईं। हिकिड़ी त भया तो मोर जी डेल आहे, पर ॿी साईं हमीर वारी छोकिरी अथई मूमल। हाय हाय, राणा हिते वारोलनि ऐं मूमलनि खे का ख़बर ई कोन्हे। कीअं जीवन? हाँ साईं जी भुरातना जी। ए साईं वठो, अम्हा लाया दोथ में सुखड़ी तौर ते कबूल पवे सरकार। अरे सेठ माणिक, ही वरी कहिड़ी हलाकी कई जी? ए मूं चयो त ही वरी हलाकी हरू भरू छो कई? ए साईं हलाकी कोन्हे, श्रीलंका में हुस त ॻाल्हि वई विसरी। वरी वॾे पुट आलम वटि जॾहिं सिंगापुर वियुसि यादि आयो। ए आलम हुयो त ख़ुशि। ए चयूं त हथे खाली वेंदो आहे माण्हूअ जो मड़ु। ॻोठ थो वञा का शइ त हुजे, ए कपिड़ो बि पंहिंजे दुकान जो आहे। ख़ैर सां वहां वारे भाइटे जा उते 4 दुकान आहिनि। बच्चन जी रोज़ी चूड़ पाणी करियो वेठो आहे। ओ भला यो तो वारो नंढो छोकरो? दुकान दुकान ब वॾा आहिनि, ब नंढा। ए मूं चयो तो तवारो नंढो पुट। हाओ हाओ समझो में, ओ तवारो नाले भाई चन्नू। आओ वो श्रीलंका में आहे, भाड़ू वेठो आहे। चङो हुयो तूं त वरी, न त असां त मानियूं ख़तमा ते करे छॾिया। खथा ए खथा उते जाम था खपनि, से बि मोकिलणा आहिनि। बेतरा है न के वरी लगी थी वापार जी
ए पूछो चङो जो मोटी आहिनि त मानियूं ख़त्मा थे कयासीं। ख़त्मो ख़र्च घणो थी आयो? ए ख़र्च खां तूं छुटल ई सेठ, ॿार ॿारनि ते आहिनि। चङो साईं, हाणे हलूं था। घणनि ॾींहंनि खां पोइ वरिया आहियूं, को वाह साह वठूं। वाह साह वठंदे कयो गाड़ी आहे त पछाड़ी, पर घर झुली वेहण खां चङो आहे त को हथ पैर हणजे। आओ आओ हलो, गाड़ी भी कर रे, वाह साह बि वठ। गाड़ी केॾांहुं वेंदी? गाड़ियूं बि थी वेंदियूं। ॾिबो ई गाड़ी जे आसरे ते आहे। हलो 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 हाणे हलो, ठीकु आहे। पर अॻियां कुतो वेठो थी न, ख़्याल कजई। सुतो पियो हुजे। ही दंग आहे ॾाखण। हाणे साईं, हितां खां वठी चोटण भिट तुणी सफ़न सां पंहिंजे खाते जी बनी। पर जेको ही साम्हूं वारो टुकुर आहे न, इन में टुकुर अचे थो वसंत जो। विच में वसंत जो टुकुर? मंजरा? हाँ साईं। तो अॻ में त इहा ॻाल्हि मूंखां कोन कई आहे। साईं, मुंडी जेतिरो त टुकुरो आहे। बुत ते कोढ़ जो मुंडीअ जेतिरो दाग सुठो लॻंदो आहे। हाँ साईं, ईअं त आहे। पोइ अबे मरहूम पासे में ॿिए खाते जो नासूर न सठो, ही त विच में आहे। मंजरा, मूंखे पुराणे कपिड़े ते बि चती कोन वणंदी आहे। ए साईं, ही खातो पक्को थोड़ी है, कार जिस्सी कोने करायो। अरे बाबला, तुंहिंजो मतिलबु आहे त पक्का खाता विच में सड़जनि? केरु छो कागरनि खे पुछे? पोइ साईं, हींअर वझ बि आहे। माण्हू त पकियूं बनियूं बि सोक में पिया विकिणनि। हिते ॾुकार मुल्क जा धाणा कढी छॾिया आहिनि ऐं वसंत खे न्याणी बि उथारणी आहे। तूं अॼु ई वसंत सां ॻाल्हाइजांइ। हाँ साईं, पर छा? साईं, वसंत मंझि बि वञे, पर छोड़े मोर खे मिड़ी नाकार जी आदत पइजी वई आहे। उठूं काहे वञण वारी ॻाल्हि बि कोन मञई, मांगे आयो बि कोन। अबे मरहूम जो शौक़ु कहिड़ो हूंदो हो मेंदरा? ढगा डोराइण ऐं पालण साईं। ॾाॾे जो बि शौक़ु इहो ई हूंदो हुयो, ऐं मुंहिंजो शौक़ु बि अबाणो। हींअर बि कसक वारी बनी ते ॿ जोड़ियूं बीठियूं आहिनि। बराबरि साईं। जीवाड़नि ऐं जड़नि ठगनि जे लाइ पाञारी पोयों ॾींहुं हूंदी आहे। बराबरि साईं। त पोइ अॼु तूं ॾिस न जड़े ठगे मोर खे त कहिड़ा पंध थो ॾेखारे। न त पाञारनि जी खोट असां वटि कान्हे का। ऐं हा, हिन तपेदार खे मानी गोबर खाराए छॾिजांइ। जी साईं। कोटवार वेठो आहे ॿाहिरि? हाँ साईं, ॿाहिरि वेठो आहे। त पोइ मेंदरा कोटवार खे बि ॿाहिरि मानी खाराए छॾ। जी साईं। ऐं हिन जो बिल ऐं ढल का बि असां रहियल कान्हे का। 4 पैसा ॾेई छॾिजांइ हिसाब खां मथे। ए साईं, असीं तव्हांजा बच्चा आहियूं, नौकर आहियूं। तपेदार मूंसा, मां बच्चनि ऐं नौकरनि खे कोन विसारींदो आहियां। हल। महिरबानी। ॿियो नाहिद? नेठि तूं ॻोठ न वए। न। छो? बस। तूं मुख़्तसर जवाब ॾियण जी आदत कॾहिं छॾींदे? आउं चवां थी त तूं ॻोठ छो न वए? तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मूंखे ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे त मूं तोसां गॾु थी हलणु चाहियो न, इन्ही करे, फ़क़ति इन्हीअ करे। न, इहा ॻाल्हि न आहे। पोइ छा आहे? दरअसल आउं उते एडजस्टेबल न आहियां। हा, ॿियो? ॿियो त आउं चाहियां थो त बाबा मूंखे विसारे छॾे, इहो ई सुठो थींदो। पर तूं त हुन खां नथो विसरी। इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो अज़ाब आहे न। पोइ हॉस्टल लाइफ केसि ताईं रहंदी? हिन जो त किथे दंग आहे न? इहो अॻिते जो मसइलो आहे।
फिलहाल तो जिंदगी गारजी पई न। उन उठ पखी जिया जेको खौफ़ में पंहिंजो मथो ज़मीन में लिकाए छॾींदो आहे। आहे त काल कारो पर टुकड़ो त मुंहिंजो आहे न। वसंत ॻाल्हि ॿुध, सफ़ा पिड़ ते जवाब न ॾे। टुकुर बराबर तुंहिंजो आहे पर खातो त पको कोन्हे न। ए यार इन्हनि खातनि त मारियो आहे न। पोइ सम्झी बि पाण ई पियो यार। पर वरनि खां रत सत जो खातो आहे हू। ऐं ॿियो त साईं खे कहिड़ी घुर्ज आहे जो अखियूं अची हिन टुकड़े में अटकियूं आहिनि। पर वसंत तोसां मेंदरे जी ॾाढ़ी आहे, तोखे ॿियो टुकड़ो खणाए ॾींदुसि खूह वारी डहर में। हे बेली ॾाओ थी मेंदरा, असीं माण्हू मथे छंडण आसरे हेठि इन वारीअ जे टुकड़े आसरे जे साईं इहो बि पेरनि हेठां खिसकाए वियो, पोइ पेर किथे टिकंदा असांजा। ॾिस वसंत, तोखे न्याणी बि उथारणी आहे। मुफ़्त में साईं का शइ वठी सो त साईं लाइ कख बि हराम। हे तुंहिंजी न्याणी असांजी न्याणी, ख़ाली हथ रवानो की न कबो न। अदा जेको असांजे हथनि में हूंदो सो न्याणी जे हथ में ॾिबो। पर तुंहिंजा हथ त ठला आहिनि वसंत। ए बेली मुंहिंजा ठला हथ बि इहो ॿनी जो टुकड़ो हुआ, सो बि वठण पुठियां पिया आहियो। ऐं कीअं करियां कीअं करियां। पोइ तूं साईं सां पाण ॻाल्हाए ॾिस, वधीक मर्ज़ी वारो आहीं। पर खातो बि कचो आहे, घोर वञा। साईं बोदलो तुंहिंजे अजीब सवालनि खां आजो त हुयो, तो को अजीब सवाल न कयो। तोखे अजब लॻो ईअं न? नाहिद, आउं उन्हनि फैशनी सवालनि जे कुल्हे ते चढ़ी पंहिंजो पाण खे सो कॉल्ड दानिश्वरनि जी लाइन में नथो बीहारणु चाहियां। असां वटि लफ़्ज़नि सां गॾोगॾु सवालनि जे तक़दस ऐं अहमियत खे बि न सम्झो वियो आहे। हिकु त असां वटि ख़िताबी ग्रुप वधी वियो आहे जंहिंजो कम ई लक़ब अलकाब ऐं मुफ़्त में ख़िताबनि जा छट पाराइण आहे। असां वटि दानिश्वर इन ग्रुप जे आंडनि मां ई त पुटु न ख़बर थी उन ॾींहुं प्रोग्राम में मिस्टर एवरी प्रेसिडेंट खे कॉम्पेयर कीअं सॾु कयो हुयो? कंहिंखे? हू न आहे जेको खीसे मां ख़र्च करे गठल पिठल मौज़ूअनि ते सदारत जी कुर्सी ते वेहण लाइ बेकार बेकार गैदरिंग कराए माण्हुनि खे 4-4 कलाक खोटी कंदो आहे। हा हा, असां वारो उस्ताद बतीशाल रहीम बख्श तोतलानी। ॾाढो मज़ो थियो हुयो जॾहिं कॉम्पेयर संदसि शान में 2 वालनि जा कसीदा पढ़ी खेसि स्टेज ते अचण जी दावत ॾिनी। त हाणे मां सॾु कयां थो मिस्टर तूत बख्श रहमानीअ खे। ॻाल्हियूं पेट वरनि जूं सभई अॼु थियूं, असीं छो जियूं गोशे पिरी विया गॾिजी। अड़े मोहम्मद यूसुफ वलद खैर मोहम्मद 7 ईयर सीनियर स्टूडेंट देन टीचर्स। ॾिसी ॾिसी अखियूं डरा ॾेई वेंदई पर कंहिं कामणी खे कहल कोन पवंदी। उथी उथी हली हॉस्टल भेड़ो थी। रावल तोखे ॻोठ खां परे रहंदे सुकून छो मिलंदो आहे? मूं त कॾहिं न चयो आहे त मूंखे ॻोठ खां परे रहंदे सुकून मिलंदो आहे, पर हिते आराम मिले थो। शायदि तोखे ॾुकार ॾुखियो थो लॻे। ॾुकारल ॾेह जा ॾुख वंडे वरछे त सघजनि था, पर छा इहो त तोखे ॻोठ नथो वणे, तूं हुते एडजस्ट न आहीं। तोखे हिकिड़ो नज़म ॿुधाए?
हो मुंहिंजो घर जंहिंखे काई गिड़खी नाहे, को रोशनदान बि नाहे, लहद जियां हुन मुंहिंजे घर जो हिकु दरवाज़ो। ॼण उन तुर्बत ते को कुतबो आहे, मासूम मरी वियल चीखुनि जो, मक़तूल ख्वाबनि सदन जो। मुंहिंजे घर जो दरवाज़ो ॼण शजरो आहे महिमान जो, भिटकायल सभु दूर हवाऊं ऐं घर में दॿियल झूर सदाऊं हिक ॿिए खां ॼण रुसियल आहिनि। escape escape and escape जेकी माण्हू कॉम्प्रोमाइज़ या डिनाई नथा करे सघनि, उहो फरारियत जो रस्तो त ॻोल्हे सघनि था। रावल, तुंहिंजे लाइ इहो बहितर आहे जो तूं नंढो रईस थी वञे। मसलो हल। That is my biggest problem. ऐं मुंहिंजे दिमाग़ जी रोशनी तूं मुंहिंजे लाइ अज़ाब बणिजंदी पई वञी। बहरहाल तूं ॻोठा चकर हणी अच, कुझु ॾींहं सही। वेंदुसि, जीअरा जागंदा जनाज़ा, घर में बंदि थियल लाश, ख़्वाहिशुनि ऐं अना जा मुजावर ॾिसण वेंदुसि। Anyhow, that's also my request. करे सुणाइजे त खातो लिखत में आहे, पर मां जेके टुकड़ो फबाणो लिखत ॼाणे कोन। हा ओ ईअं जो ईअं मागे मूंसे तपेदार जो पटको धूड़ कजे, पोइ सभु सवलातियूं। ए मामा, ये मूंसे जहिड़ा त घस ॾसीं था त कीअं टुकड़ा फबाइजनि। पोइ पटको ॿधो शार वञी पियो त ॻाल्हि बि चिटी करे कीअं न सुणाईंदे कीअं। मामा, चिटियूं ॻाल्हियूं केरु त सुणे सम्झे। चिटियूं ॻाल्हियूं त हिन मुल्क में चटियूं थियूं भराइनि। ॾिठई पंहिंजे भलोड़ भाइटे जा कम। ए अवां ॼाणो अवां जा कम। उन वक़्तु वात में मुंग पिया ई कीअं चई नथो मोए मेंदरे खे। हिकिड़ी ही ॾिसो, उन वक़्तु वात में मुंग पिया वे की चई न थे। ए मोरा, ओ मोरा, हलो। हा, हलूं था संगार, हलूं था। अया बा ही संगार बि वञे पियो कीअं? हाओ, अबा हुनजे घर में ठिकाई कीने का? बुआ ठिकाई कोन त अलाह हराम कंदो। असीं बि राति धारे वरी ईंदासीं, हुनखे बि बाजाई होरी लाइ सौदो वठणो आहे शहर मां। चङो बा, देख तुंहिंजी मर्ज़ी। पोइ मामा मां हलां थो। चङो बा, सिगो अच ॼाण। हाओ हाओ, अला भाई खमीस जपी हाणे ही पाड़ीअ जा घड़ा भरे रखजा। आउं वञा थी अदा उमेर वारनि जे घर मिलण। हाँ भले वञी, तूं आई आहे न, घड़ा खाली कोन सम्झी। यार तो खोल लारी में निकरी वई यार इन हिकिड़ी लारी जे करे सुख थी पियो आहे, न त माण्हू घर वेल में हुजनि हा। लारी हूंदो सिंधे न पंध मां जान नथी छुटे। तूं बि वठ न जहाज़। मूं वरितो, ॿियो केरु वठंदो? असांजो भाइटो वठंदो। भला ॿुध, नालो छा रखंदुसि? नालो रखंदोमांसि चनेसर। ॿाहिरि ॾिस परियां, इहो हिकिड़ो ई काफ़ी आहे। हा साईं, जे हिन राज तर में चनेसर हुजे त पोइ ठीकु आहे। यार इहे मेदरा मतेरा सभु चनेसर थियो वेठा आहिनि। चङो, तूं सुणाए त नालो छा रखंदुसि? सुणायां? हा, नालो रखंदासीं ॾुकारियो।
टे सही मलूक आहे न हे रांदि शर्त आहे तो खटी त आउं चाह पिया ॾींदो साईं जे मूं खटी में ना डबल चाह पिया साईं इहा रांदि मां खटंदो साईं ॾिसजांइ तूं अमी न इहा बात ख़्याल कजांइ बिल्कुलु सुमार खान ॻाल्हाए के तो रांदि खटी सुमार खान ए पाण वारी गाॾी त फिटणी सां त फिटी पर तो वारे भागनि जे छकड़े में देर कई साईं केतिरो अचे पियो तो बाबा अॼु सीट बि त रोका है मुंहिंजो मोह छा लाठो ॾिसी हल मलूक ये सामान वेड़े रखो बाबा अरे छोरा ये सीट खाली करियो छो भला छो अरे साहब वारा अॻिते वेंदा मथे हली वियो हा त वञी साहब खे मथे विया न चवी छा पियो रे साहब वञी मथे वेह हा त साहब हूं त मथे वञण लाइ न ए साईं भली अचे मुंहिंजी चाह ते वे आउं मथे थो वञा न सिंगारा असां भाड़ो भरिया से वञी मथे वियूं ऐं हिन जो साहब हिन ॿाहिरि सीट ते वेही उस्ताद जुड़िया गाॾी अॻिते हलाइणी अथई न हिननि खे मथे विया मोर बि ॾिठा 5 मिंटनि ते कहिड़ी आहे तकलीफ़ वाह वाह उस्ताद तुंहिंजो इंसाफ़ हिन साहबनि में अची फाथा आहियूं उस्ताद गाॾी बंदि करे रखिजो कोन हलंदी छो कोन हलंदी गाॾी हलंदी उस्ताद हल जेके हलणो हूंदो सो पाण ई चवंदो हलो सदा बाबा जी होण जी साईं उस्ताद चओ त वञे बाबा बाबा उस्ताद हलो बाबा हलो तव्हां हलो न साईं वरी कीअं वेंदा असांजे जात खां सवाइ केरु केॾांहुं वेंदो